खिप्रो मां ख़बर ॾींदड़ खिप्रो जी यूनियन काउंसिल बाको चानियो जे रहवासी सैयद अली गुल शाह पारां यूसी कामिल इंगोरो जा वोट बाको चानियो में शामिल करण ऐं यूसी बाको चानियो जा वोट यूसी कामिल में शामिल करण वारे अमल खिलाफ वकील मोहम्मद अयूब चानियो मार्फत सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में पिटीशन दाखिल कराए छड़ी है, जंहिं ते सिंध हाई कोर्ट बेंच हैदराबाद चीफ इलेक्शन कमिश्नर सूबाई इलेक्शन कमिश्नर सिंध डिप्टी कमिश्नर सांगड़ एसी खिप्रो मुख्तियार खिप्रो डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर सांगड़ के 18 मई ते तलब करे वरतो है, जॾहिं त पटिशनर अली गुल शाह ॿुधायो त मुंहिंजो वोट बांको चानियो में आहे त बाबा जो वोट कामिल इंगोरो में आहे, इन करे इख्तियारिन के पाबंद करे तकबंदियूं सही कयूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।